वेलकम टू अनदर ब्लॉग। मैं हूं मोहम्मद माशूक, आप देख रहे हैं सिंधी मुंडा। आज सिंधी में ब्लॉग स्टार्ट करते हैं यार। सिंधी मुंडा हूँ ना, तो आज मैं निकल आया था बाहर। आ जाओ, निकली है उस बाहर। सुबह साढ़ नमाज़ पढ़ी सी, नमाज़ पढ़ी वो उठी है ऐसी है ना। सुबह सवेरे सवेरे टाइम आए, हल्की हल्की सिजी रोशनी आए, इतनी खास ना आए, हल्की हल्की आए। तो ये खटूँ बाहर भी मन ये अंदर रखूँ था। असर नमाज़ पढ़ी पहुँचा ऐसे ना, यहाँ नहा धो के फ्रेश भी तड़बड़ भी कोन के ईअं ई निकिरी आया हूँ यार। तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे मुंहिंजी, त मुंहिंजी जेके तव्हांखे वीडियो जे पसंदि अचनि त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो यार, प्लीज़। ये खटूं अंदरि कयूं ऐं तव्हांखे ॾेखारियूं था। राति जो छोकिरा वेंदा आहिनि उहे, राति जो छोकिरा वेंदा आहिनि उहे अंदरि बि कोन कंदा आहिनि खटूं ई। हिकिड़ी अंदरि थी वई, बाक़ी अञा हिकिड़ी रहे थी। तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे मुंहिंजी, त तव्हां चैनल खे मुंहिंजे खे सपोर्ट कयो थोरो घणो। पोइ आईफोन वठूं वीडियो लाइ यार। आईफोन जी सख़्तु ज़रूरत आहे, पोइ आईफोन वठूं था पाण। कोई तव्हां सपोर्ट ॾेखारियो त पाण उहो आईफोन वठां न। अगरि तव्हां सपोर्ट ई न ॾेखारींदो त पाण आईफोन किथां वठंदो। ख़बर तो पवे न यार, को असांखे चाहे थो या कोन थो चाहे। कोई हमें चाहता है या कोई चाहता भी नहीं हमें। तो हमें कोई सपोर्ट की ज़रूरत है, हमें कोई सपोर्ट की मदद की अपील करते हैं हम यार। इतनी मैंने खट एक खींची है, चारपाई मैंने खींची है, उस पर भी सांस चढ़ गया यार। इतनी भी बर्दाश्त नहीं रही, बड़ी बात है यार।